پیغام رمضان. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى. ألم يجدك يتيما فآوى ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث. صدق الله العلي العظيم. ماشاء اللہ تبارک و تعالی. نحمدہ ونصلی ونسلم علی خاتم الانبیاء والمرسلین. اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. سندھ ٹی وی جی سحری نشریات جے پروگرام پیغام رمضان جے تمام سامعین و ناظرین کے دل جی گہرائن سان بھلیکار السلام علیکم ورحمۃ اللہ تعالی وبرکاتہ. اج اساں جے ان سحری جی نشریات جے ان پروگرام جو جو موضوع ہے 13 رمضان مبارک جی جگہ سحری آ تو 13 رمضان مبارک کے نسبت ہے ام المومنین حضرت سیدہ بی بی ام سلمہ رضی اللہ تعالیٰ عنہ سان جے اللہ پاک جے آخری نبی تمام نبیین جے امام حضرت محمد مصطفیٰ جناب احمد مجتبہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن جی زوجہ محترمہ یعنی گھر واری ہے ऐं تمام مومنن جی اماں ہے. ام المومنین مطلب مومنن جی اماں. یہ گال پانچے طرفاں نہ ہے بلکہ قرآن پاک میں اللہ تبارک و تعالیٰ ارشاد فرمایو النبی اولا بالمؤمنین من انفسہم وازواجہ امہاتہم. تو نبی مومنن جی جانن کھاں بھی ودھیک انہن جو مالک آ ऐं संदसि बीबियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि. सो क़ुरान चवे थो त जेके नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जूं बीबियूं आहिनि उहे ईमान वारनि जूं माइरूं आहिनि. बेईमाननि जूं न, ईमान वारनि जूं माइरूं आहिनि. यकीनन ईमान वारो पंहिंजी माउ जो अदब कंदो आहे ऐं अदब में ई दीन आहे. बेअदबनि जो दीनदारी सां ताल्लुक़ न आहे, उहो कंहिं ॿिए शइ सां थी सघे थो. अल्लाह तबारक व ताला असांखे तमामु उम्महातुल मोमिनीन जो दिलि सां अदब करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए. अॼु असां पंहिंजे हिन
प्रोग्राम खे बि अम्मा साइण जे नाले सां मनसूब करियूं था ऐं तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त अॼोके रोज़े जो सवाबु तव्हां जीअं रोज़ो रखंदो इहे सेरी कंदो त उन महिल ई नियत करे छॾियो त अॼोके रोज़े जो सवाबु असां पंहिंजी अम्मा, छो त तमामु मोमिननि जी अम्मा आहे, मोमिननि जी अम्मा बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे ईसाल कंदासीं। सो इहो सोचे छॾियो इंशाअल्लाह तबारक व ताला अम्मा साइण जी मोहब्बत भरी शफ़क़त भरी नज़र करम पइजी वेंदी, इंशाअल्लाह असांजा बेड़ा पार थी वेंदा। अचो त अम्मा साइण जे मुतालिक़ कुझु गुफ़्तगू करियूं। इन खां अॻु में असांजो मामूल आहे त असां तिलावत क़ुरान पाक खां पोइ तारुफ़ थींदो आहे, तारुफ़ खां पोइ असांजो नात शरीफ़ थींदी आहे। तारुफ़ में अॼु असांजे हिन बहितरीन जेको असांजो प्रोग्राम आहे इन में ॾहरकी जा बहितरीन आलिम दीन आहिनि हज़रत अल्लामा क़ुरबान अली क़ादरी साहिबु। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। वालेकुम साईं हिकु भेरो वरी ख़ुशि आमदेद, ॿियो भेरो असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। अल्लाह पाक अव्हांजी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए ऐं असांजे हिन प्रोग्राम में माशाअल्लाह मुसलसल सुहिणे आवाज़ में अल्लाह तबारक व ताला जे पाक कलाम क़ुरान पाक जी तिलावत करण जी सआदत हासिल कनि था पिया। अल्लाह पाक खेनि पंहिंजी शान मुताबिक़ अजर अता फ़रमाए। कारी फैसल महमूद वड़ाइच साहब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। बहुत शुक्रिया माशाअल्लाह, मुसलसल टाइम दे रहे हैं। अल्लाह पाक शरफ़ क़बूलियत अता फ़रमाए ऐं असांजे हिन प्रोग्राम खे सुहिणे अंदाज़ में ऐं सुहिणे सुरनि सां सुहिणो बणाइण जे लाइ अॼु असां वटि बहितरीन कराची जा सुठा नातख़्वान तशरीफ़ वठी आया आहिनि। सभ खां पहिरीं मुंहिंजे साॼियत खां ग़ुलाम साद कादरी साहब, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। माशाअल्लाह आपके वालिद साहब भी नातख़्वान हैं और आप भी नातख़्वान हैं माशाअल्लाह। अल्लाह पाक आपके वालिद को ये अजर अज़ीम अता फ़रमाए, ये उनके लिए सवाब जारिया है और आप ता दम मर्ग दुनिया में जितना जिए हुजूर की नाते पढ़ते रहे ताकि आपके वालिद साहब को इसका अजर मिलता रहे। ऐं उन सां गॾोगॾु असांजा ॿिया सना ख़्वान बहितरीन सना ख़्वान आहिनि कलीम चिश्ती साहब। अस्सलाम वालेकुम जनाब। वालेकुम अस्सलाम। जज़ाकल्लाह, आप तशरीफ़ ले आए। अल्लाह पाक आपकी हाज़िरी अपनी बारगाह में क़बूल फ़रमाए। नाज़रीन, असांजी शुरूआत जेका आहे उहा नात शरीफ़ सां थींदी आहे, तिलावत सां थी चुकी आहे। तिलावत खां पोइ असां नात शरीफ़ ॿुधंदा आहियूं। अचो त हिन लम्हे असां पंहिंजे बहितरीन सना ख़ान ग़ुलाम साद क़ादरी खां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत हासिल करियूं। सल्ले अला नबीना सल्ले अला मोहम्मद। कोई दुनिया अता में नगी गमता तेरा वो जो हातिम को मुयस्सर है नज़ारा तेरा के उठे देख के बख्शिश में ये रुतबा तेरा वागा क्या जू दो करम गए शगबत हाँ तेरा वागा क्या जू दो करम गए शगबत हाँ तेरा नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा कुछ बशर होने के नाते तुझे खुद सा जाने और कुछ में गैज़ पयामीगी खुदा का जाने इनकी औकात
اتنا جانے فرش والے تیری شوکت کا علو کیا جانے خسروا عرش پہ اڑتا ہے پھریرا تیرا واہ کیا جود و کرم ہے شغبت کا تیرا ماشاءاللہ غلام سعد بھائی آپ نے بہترین انداز میں ثنا خوانی کی اور اعلیٰ حضرت امام محمد رضا بریلوی رحمۃ اللہ علیہ کے کلام پر تضمین بھی تھی. اللہ پاک آپ کی اور جنہوں نے یہ لکھا کلام ان پر اپنا خاص کرم فرمائے. تو ناظرین اساں آج جو ہن ٹاپک جی طرف ودھوں تھا پیا. اج اساں جو موضوع ہے 13 رمضان المبارک تے جکو اما سین بی بی ام سلمہ جی جو عرس مبارک تھیندو آ ان عرس مبارک جے موقع تے اما سین جو تذکرو کروں تھا. علامہ صاحب بی بی ام سلمہ جو تعارف پیش کریو ان جو نسب چھا تھوڑو وضاحت کرو. ام سلمہ رضی اللہ تعالیٰ عنہ جو ہت بعد میں نالو مشہور تھو ام سلمہ اصل نالو تو ان جو ہند ہے ان کو علاوہ ہند ان جے پٹ سلمہ جے کرے انہن جو نالو ام سلمہ تھی ویو انہن جے اچھا اساں وٹھ ہکڑو مشہورات یو سلمہ چوندو لام کے جزم ڈئی یا لام کی جزم ہے یا زبر سلمہ ہے یا سلمہ 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 لام کے زبر جی ام سلمہ ام سلمہ پنहिंजे पुट जे करे ام سلمہ थी वई ऐं इन जो पुट जो नालो हो सलमा ऐं उन जे वालिद जो नालो इन्ही वजह से अबू सलमा थी वियो. ऐं तारुफ में ॾिठो वञे छो त नबी करीम अलैहिस्सलाम जन खे हिकिड़ी घरवारी जॻहि बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा ई कंवारी सां निकाह थियो बाक़ी सभु जेके हूं शादीशुदा बेवायूं. ऐं सभु खां वॾी ॻाल्हि त इन्हनि जो ख़ानदान उहो ई माना हिकु सखी ख़ानदान ऐं भले ख़ानदान सां ताल्लुक़ हुयो. इन्हनि जा वालिद साहिब एतिरा सखी हूंदा हुया त उन्हनि जी सखावत जे करे जॾहिं काफ़िले वग़ैरह जा सफ़र थींदा हुया माण्हू अॻिते पोइ सफ़र कंदा हुआ त पूरो काफ़िलो पंहिंजे ज़िमे ते वठी वठंदा त पूरे काफ़िले जी ज़िमेदारी मूं ते आहे मां ख़्यालु कंदुमि ऐं उनजो खाइण पीअण इंतज़ाम इन करे इन्हनि जे वालिद साहिब खे अबू ज़ियाद या अबू रकब जा लफ़्ज़ बि इस्तेमालु कया वेंदा हुया त काफ़िले वारा सामान वारा इहे लफ़्ज़ इस्तेमालु कया वेंदा हुआ. ऐं पाण जा जेके वालिद हुया उहे बि सखी हुया ऐं पाण बि माना हिकु सखी घर में हिकु बहितरीनु तरबियत ऐं बहितरीनु तबियत जी लेकिन निस्बत में ॾिठो वञे त जॾहिं तारुफ़ हुजे ऐं तारुफ़ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अची वञे इन खां वधीक त तारुफ़ न हूंदो आहे. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में आई आहे हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ौजा मोहतरमा ऐं उमुल मोमिनीन आहे इन खां वधीक इन्हनि जे लाइ ॾिसो न तव्हां त अल्लाह तबारक व ताला पाण करीम आहे हू कंहिं बि मामले में कंहिंजो बि मोहताज न आहे. बिल्कुलु ठीकु आहे क़ादिर मुतलक़ आहे जॾहिं उनजी जेकी मर्ज़ी थिए उहा करे उनजी कोई पुछण वारो न आहे. उन जे बावजूदि उन पूरी काइनात ठाही पंहिंजे महबूब जे सदके में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. पाण फरमाए लौला कलमा ख़लक़तुल अफ़लाक महबूब जेकॾहिं तव्हांखे पैदा न करियां अफ़लाक पैदा न करियां काइनात पैदा न करियां काइनात पैदा कई जे इंतख़ाब ॾिसो अल्लाह तबारक व ताला पूरी काइनात में सभ खां अफ़ज़ल तरीन हस्ती करे पैदा कयो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेके तमाम नबियनि मां आख़िरी नबी ऐं तमाम नबियनि जा अफ़ज़ल नबी. ठीकु हाणे इन जे ज़ौजियत में इन महबूब जी ज़ौजियत जेको काइनात जो सरदार आहे आख़िरी नबी आहे तमाम नबियनि जो सरदार आहे उन नबी जी ज़ौजियत जे लाइ जेके हस्तियूं अल्लाह तबारक व ताला चूंडियूं ऐं उहे जिन जे घरनि में उन्हनि परवरिश माणी मां सम्झां थो मां तव्हांजे जुमिले में इज़ाफ़ो कंदुमि त हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा ॾे निकाह जो रिश्तो बि हुज़ूर पाण मोकिलियो हुयो. माशाअल्लाह जे चइजे त निकाह जी ऑफर जेका हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां इजाब जेको हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन पाण पसंदि फरमायो त तोसां निकाह मां करणु चाहियां थो. अल्लाहु अकबर. ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेका न्याणी आहे बीबी हफ्सा उनजो जॾहिं रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं उनजो वर फ़ौत थिए थो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उमर फारूक खे फरमाईंदा त उमर ॾे ख़बर तोखे जेकॾहिं बहितरीन जेको
तुंहिंजी न्याणी जे लाइ को मुड़ुसु हुजे त तोखे कीअं लॻंदो, चई मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी, तूं सोच। पोइ उमर फारूक फरमाइनि था जेकॾहिं तुंहिंजी न्याणी खे सभ खां सुहिणो, साईं कहिड़ो सभ खां सुठो? फरमाए जेकॾहिं मां निकाह में हुनखे वठां तुंहिंजी न्याणी खे। हज़रत उमर फारूक खे पाण नबी करीम अलैहिस्सलाम ऑफर कई त तुंहिंजी न्याणी सां मां निकाह करणु थो चाहियां पियो। हिकु उहा ख़ुशनसीब बीबी हफ्सा नबी करीम अलैहिस्सलाम जी घरवारी हज़रत उमर फारूक जी न्याणी, ऐं ॿी ही बीबी आहे उम्मे सलमा जंहिंखे बि नबी करीम अलैहिस्सलाम पाण इंतिखाब फरमायो। इंतिखाब कयो, निकाह जो माना पैगाम मोकिलियाऊं त उन्हनि इहो अर्ज़ु बि कयो त मतिलबु मूं वटि हाणे मुंहिंजा ॿार आहिनि, उन्हनि जी परवरिश वग़ैरह करण जो मुंहिंजो इरादो आहे, ऐं अव्हां वटि घरवारियूं आहिनि त वरी बारी हूंदी आहे, मतिलबु वारो ईंदो आहे, त इन हिसाब सां मुंहिंजो निकाह जो घटि इरादो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वारी जे हिसाब सां तूं बेफ़िक्र थी वञु, अलाह ताला तुंहिंजे दिलि में मोहबत विझी छॾींदो, ऐं उनखां अलावा ॿारनि जी जेके तव्हांजा ॿार आहिनि उन्हनि जी किफ़ालत मुंहिंजे ज़िम्मे आहे, उन्हनि खे मां संभालींदुमि, मां उन्हनि खे पालींदुमि। ॾिसो त एतिरी यानी हुनखे निकाह लाइ राज़ी कयो आहे। उहा हस्ती जंहिंजे लाइ रब तबारक व तआला क़ुरान में फरमाए थो वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा, ए हबीब अन क़रीब असां तोखे एॾो अता कंदासीं जो तव्हीं राज़ी थी वेंदो। जंहिंखे अल्लाह राज़ी करे थो उहे महबूब बीबी उम्मे सलमा खे राज़ी कंदा माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। उन्हनि जो पोइ जन हज़ूर अलैहिस्सलाम जो निकाह थियो, ऐं निकाह खां पहिरीं हिननि जा बि कई वाक़ियात आहिनि। अलामा साहब तमामु बहितरीनु गुफ़्तगू आहे, असांजो टाइम थी चुको आहे हिकु ब्रेक जो। नाज़रीन शार्ट कमर्शियल ब्रेक वठूं था। ॾिसो केॾी बहितरीनु गुफ़्तगू हली रही आहे, अवां बि महसूसु थींदा हूंदो, यकीनन तव्हांखे मज़ो ईंदो हूंदो, छो त मोमिन त उहो ई आहिनि जंहिंखे पंहिंजी अम्मा सां प्यारु हुजे। सो अम्मा तमामु मोमिननि जी आहे, जेके बि साईं जन जा 11 हरम पाक आहिनि, 11 बेबियूं आहिनि, 11 जा 11 तमामु मोमिननि ईमान वारनि जूं अमड़ियूं आहिनि। सो अॼु तस्करो आहे अम्मा बीबी उम्मे सलमा जो। सो ॾिसंदा रहो सिंध टीवी। असां हिकु नंढड़े ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था पिया। मोस्ट वेलकम नाज़रीन। तमामु सुठा माण्हू, तमामु सुठो चैनल, तव्हांजूं नज़रूं भलियूं, असांजे प्रोग्राम जा जेके गुफ़्तगू करण वारा असांजा महिमान उहे बि भला, इंशाअल्लाह तबारक व तआला भलनि जो भलनि सां ताल्लुक़ु ॾाढो भलो रहंदो। सो असां गुफ़्तगू जेका आहे उन भले मौज़ू ते करूं था पिया। उम्मुल मोमिनीन बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा असांजो टॉपिक आहे, ऐं असांजी दिलि ख़ुशि आहे जो असां हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे घराणे जी वाखाण करियूं था। हुज़ूर जो अहल बैत आहे, यानी बैत घर खे चइबो आहे, अहल माना वारा, हुज़ूर जे घर वारा, त घर वारियूं वधीक हक़दार आहिनि, पोइ औलाद आहे, पहिरीं घर वारियूं। सो घर वारियूं अम्मा साइण बीबी उम्मे सलमा जो तस्करो थी रहियो, तव्हां अम्मा साइण जे बारे में गुफ़्तगू करे रहिया। अम्मा साइण जो ॾिठो वञे त पहिरें मतिलबु त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निकाह थियण खां पहिरें जी बि ज़िंदगी अगरि ॾिसूं त इन्हनि जो निकाह जेको अबू सलमा सां हुयो, अबू सलमा बि हिकु वॾा सहाबी थी गुज़रिया आहिनि, ऐं इन्हनि पहिरें हबशा जेका पहिरीं हिजरत थी, इन्हनि ॿिन्ही ज़ाल मुड़ुस उस्मान गनी उन हिजरत में हुआ जी, उहे बि हुया त इहे उॾे विया हुया, पहिरियों उते बि हिजरत कई आहे। अॼु उन हबशा खे एथोपिया जो नालो, हींअर जेको मुल्क आहे एथोपिया आहे, ऐं माशाअल्लाह उन महिल उहो बादशाह जेको ईसाई हो, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जो पैगाम हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला जॾहिं खणी विया, उन्हनि पढ़ी करे क़ुरान ॿुधायो जो कहिड़े दीन सां ताल्लुक़ आहे, इस्लाम सां। पोइ जॾहिं क़ुरान जी तिलावत कई ज़ारो किताब रोनो, मरियम जी सूरत मरियम जेका, इहो तज़किरो हिननि जो जॾहिं तक़रीबन को 15 या 20 आयता पढ़ियूं त रोइण लॻा। उहे बि ऐं उन सां गॾु जेके पादरी हुया उहे बि रोइण लॻा उनजा, ऐं उन्हनि तस्दीक कई त वाक़ई सचो कलाम आहे, दीन सचो आहे, उन्हनि इस्लाम क़बूल कयो। इन्हनि पहिरें त जेका हिजरत आहे ज़ाल मुड़ुस अबू सलमा ऐं उम्मे सलमा उन पासे कई, ॿई सहाबी हुआ जी, सहाबिया हू सहाबी। पहिरीं हिजरत में बीबी उम्मे सलमा अबू सलमा सां गॾु हिजरत कई आहे, उन खां पोइ मोटी अचण तां वापसी आया, ऐं वापसी खां पोइ जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम मदीना मुनव्वरा खे शरफ़ अता फ़रमायो ऐं हिजरत करे ओॾे हलिया विया, त हिजरत उन टाइम फ़र्ज़ु हुई, हर हिकु खे हिजरत करे मदीने पुॼणो हुयो। त हज़रत अबू सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हो जॾहिं हिजरत करे वञणु लॻा, पाण सां गॾु पंहिंजो इन्हनि जो जेको पुटु हुयो सलमा गॾु हुयो, पोयूं हज़रत इहा हज़रत सैयदतुना उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा पोयूं वेठी आहे ऐं उठ ते वञनि था, ऐं जॾहिं अलविदा जो हिकु मक़ाम आहे जिते अलविदा थींदा हुया काफ़िला, उते वञणु लॻा त एतिरे में हज़रत सैयदुना उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे क़बीले वारा माण्हू अची विया ऐं चवणु लॻा असां तव्हांखे हिजरत करणु न ईंदासीं। ऐं वरी माना हिकु अजीब कैफ़ियत पैदा थी वई
त असां हिजरत ते उन्हनि सख़्ती सां मना कयो ऐं ज़बरदस्ती उन्हनि खे सवारी तां लाहे करे पाण वटि रोकियऊं ऐं गॾोगॾु जेको ॿार बि हुयो सलमा उनखे बि पाण वटि उन्हनि लाहे वरितो। एतिरे में अबू सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हु जेके कबीले वारा हुआ उन्हनि खे ख़बर पई, उहे अची विया। उन्हनि चयो ठीकु आहे अबू सलमा वञे थो त वञे, लेकिन हिकु ॿारु आहे इहो त असांजे कबीले जो आहे, पोटो आहे असांजो, असां इहो त न ईंदासीं। हाणे ॾिसो इन वक़्तु हज़रत सैयदना अबू सलमा ते केॾी हिकु कैफ़ियत आहे, पाण त हिजरत लाइ वञनि था, घरवारी खे उनजा जे कबीले वारा आहिनि उहे नथा वञणु ॾियनि ऐं ॿार खे वरी इन्हनि जे पंहिंजे कबीले वारा उहे नथा वञणु ॾियनि था। ॾिसो अॼु जे दौर जो मुस्लमान रुगो अम्मा ॿुधायो आहे, बाबे ॿुधायो आहे त मुस्लमान आहे, उन दौर जा जेके सहाबा किराम जे इस्लाम क़बूल कयो त केॾियूं तकलीफ़ुनि सां उन्हनि मुंहुं ॾिनो। ऐं अहिड़े मौक़े ते बि माना उन्हनि वरी बि उन्हनि जी इस्तक़ामत खे सलाम। उन्हनि ईअं न चयो ठीकु आहे घरवारी हिते रहे थी त मां रहिजी वञा, या ॿार आहे नंढो आहे मुंहिंजो इन जे करे मां रहिजी थो वञा, लेकिन न उन्हनि चयो ठीकु आहे इस्लाम ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जो हुकुम थियो आहे त पोइ सभु रिश्ता क़ुर्बान, इहो ॿार बि क़ुर्बान या घरवारी बि क़ुर्बान। अच्छा इहे छॾे त हलिया विया, ठीकु आहे हे हलिया विया हिजरत करे, लेकिन हज़रत उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा एतिरो मतिलबु प्यारु कंदी हुई पंहिंजे मुड़ुस सां, रोज़ानो सुबुह थींदी अची करे उते जाते काफ़िलो इहो अलॻि थियो ऐं अलॻि थी विया हुया, अची रोअणु शुरू कंदियूं हुयूं ऐं शाम थी वेंदी हुई। अल्लाह। ऐं रोज़ानो तक़रीबन हलंदे 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 पूरो साल गुज़री वियो इन हालत में, ॿियो को कमुकारु न, सुबुह जो अची करे उते जाते अबू सलमा सां अलविदाई थी उते अची करे वेहनि ऐं सॼो ॾींहुं रोइनि। ऐं इन कैफ़ियत में रोईंदे रोईंदे पोइ उन्हनि जे जेके कबीले वारा हुया उन्हनि खे तरस आयो ऐं उन्हनि चयो ठीकु आहे अव्हांखे इजाज़त आहे। पोइ एतिरे में एॾी इस्तिक़ामत मोहबत ते मुड़ुस सां एॾी मोहबत, अल्लाहु अकबर। ऐं उहो उनखां पोइ वरी चऊं त मूंखे मुंहिंजो ॿार बि वठी ॾियो, ऐं पोइ इन्हनि जे कबीले वारनि उन्हनि सां ॻाल्हि कई अबू सलमा जे कबीले सां, ऐं पोइ पुट बि वठी ॾियूं। ऐं अहिड़ी मोहबत जो अंदाज़ सां ॾिसो की मदीने जे लाइ मके खां रवाना थी आहे, सिर्फ़ु उठ ते पाण ॿार को काफ़िलो वग़ैरह न आहे, अकेली रवाना थी आहे। एतिरे में हिकु ॿियो शख़्स आहे उस्मान नालो हुयो हुनजो, उहो हुनखे नज़र आयो ऐं चयो त काॾे थी वञे, चयो मां पंहिंजे मुड़ुस ॾे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो आहे हिजरत करे अचिणो आहे, मां हिजरत करे वञा थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में। त उन्हनि चयो पोइ ईअं कयो मां तव्हांखे छॾे ईंदुमि। ॾिसो असांजे बि सिंध में हिकु वॾी शर्म हया जी हिकु लॼ घणी हूंदी, अॼुकल्ह घटि थी वई आहे जेका ॾिसण में अचे थी। हाणे ॾिसो मुसाफ़िर सां कीअं हालत में उहे पेश था अचनि, जंहिं रस्ते में जॾहिं उहे किथे बीहंदा हुया त पहिरें छा कंदा हुआ, इहे घर वारा रही ईंदा हुया, हे कॾहिं वञी ॿिए वण जे हेठि वेंदा हुआ, वरी जे काफ़िलो वरी रवानो थींदो हुयो त छा कंदा हुया, पहिरें कजाओ जेको हूंदो आहे काठी वारो इहो रखंदा हुया, घर इहे उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला सवार थींदी, पोइ अॻु मुहार वठी करे हलंदा रहंदा हुया, पूरो रस्तो ईअं कयऊं, कॾहिं बि हिकु वक़्त में गॾु वेठा न। लॼ हया जो ॾिसो पोइ हिननि खे वञी मदीना मुनव्वरा में उते पुॼायऊं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाक़ात थी, ऐं ॾिसो तकलीफ़ ऐं मुसीबत केतिरी उन्हनि बर्दाश्त कई हूंदी। इन्हनि वाक़ई क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि, इन्हनि जी क़ुर्बानी जो सदको आहे जो अॼु पूरी दुनिया में इस्लाम फैलियल आहे। अल्लाह तबारक व तआला चवंदा हुया उन टाइम अरब में बि इहा ॻाल्हि हूंदी, जेतिरो इस्लाम जे लाइ अबू सलमा जे ख़ानदान क़ुर्बानी ॾिनी आहे शायदि कंहिं क़ुर्बानी ॾिजी हुजे, एॾी क़ुर्बानी हुई हिननि जी, ऐं उते हिननि जी मुलाक़ात थी। लेकिन उन खां पोइ वरी उहद जे जेका जंग थी इन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि मौजूदु हुया, उते हज़रत सैयदना अबू सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हु शहीद थी विया हुया। पोइ उन जी इद्दत में हुई, इद्दत पूरी थी, उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह थियो। अच्छा, जिब्रील अमीन अक्सर अंबिया किराम अलैहिस्सलाम जी तरफ़ तशरीफ़ वठी आया, छा जिब्रील अमीन खे कंहिं नबियनि खां अलावा बि कंहिं ॾिठो आहे जंहिंमां ख़ासि? जी ख़ासि उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा बि ॾिठो। हिकु दफ़े इन्हनि जे घर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मतिलबु हुया त जिब्रील अमीन हज़रत दाहिया कल्बी रज़ियल्लाहु तआला जी शक्ल सूरत में ईंदा हुया, हिकु साहबी हुया, ॾाढा ख़ूबसूरत हुया, एतिरा ख़ूबसूरत हुया जो ॿाहिरि निकिरंदा हुया न त माण्हू बीही करे हिनखे पंहिंजा कमकार छॾे ॾिसंदा हुया। नालो हिकु दफ़ो दाहिया कल्बी, अच्छा इहो हुननि जो नालो हुयो। इहो नालो थोरो दोहरायो ताकी नाज़रीन असांजा ॿुधनि थोरो। दाहिया दाल हे या गोल हा जेका हूंदी आहे दाहिया दाहिया कल्बी, त इन जी शक्लो सूरत में उहे ईंदा हुया। ऐं हिकिड़ी दाहिया कल्बी जी सूरत में जिब्रील अमीन ईंदा हुया, आया हिकु दफ़े ऐं घर में मौजूदु हुया त उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा सम्झो त उहे असांखे साहबी आहिनि, ऐं उन्हनि अची गुफ़्तगू कई ऐं हलिया विया। उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला जिब्रील अमीन खे इन हालत में ॾिठो ऐं उन खां पोइ जे हलिया विया त ॾिसो मां हदीस में लफ़्ज़ इहे आहिनि
تو ماں اجا تی سمجھا تھی تو وہ حضرت دایا قلبی ہی हुआ لیکن رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم گھر کو باہر جی ویا وञी करे منبر ते जो ख़ुतबो ॾिनऊं उन में फरमायो त अतानी जिब्रील मूं वटि जिब्रील अमीन आयो हुयो पोइ हिनखे ख़बर पई त हज़रत दाया قلبी न हुयो हज़रत जिब्रील अमीन हुयो वाह 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 माशाअल्लाह। यानी बीबी उम्मे सलमा हज़रत जिब्रील अमीन जी भी माना ज़ियारत इन माना में कई ॾिठो त उन्हनि जे घर में ऐं जेका आयत ततहीर आहे आयत ततहीर आहे उहा बि साईं जे हुजरे में नाज़िल थी आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम इन्हनि जे घर में हुया त इहा जेका आयत आहे उते जी इहा आयत बि उते नाज़िल थी ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जी चादर में हज़रत इमाम हसन हुसैन के मौला अली के फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे चादर में आणे करे फरमायो ए अल्लाह हे मुंहिंजे घर वारा आहिनि इन्हनि खे पाक कर त उम्मे सलमा बि उते मौजूदु हुई या रसूल अल्लाह मां फरमाया तूं बि मुंहिंजे घर वारी आहीं तूं बि अहले बैत में आहे अल्लाह तोखे बि पाक करे। ॾिसो हाणे हिन आयत में जेके अहले बैत खे फरमायो वियो त इहे बि अहले बैत मां ई आहे। बेशक ज़ाहिर आहे असां वटि आम तौर ते चइबो आहे ज़ाल घटि चयो वेंदो आहे घरवारी चयो वेंदो आहे ऐं औरत तारीफ़ करे मुंहिंजो घर वारो आहे। ज़रा घर वारी जेकॾहिं अहल बैत न आहे त पोइ कहिड़े अहल बैत आहे घर वारी अहल बैत घर वारी लफ़्ज़ी तर्जुमो था करियो न अहल माना वारो बैत माना घर घर वारो मर्द घर वारी औरत त अहल बैत जी लफ़्ज़ी माना इहा थी बीहे पई त औरत जे लाइ चवंदो त घर वारी मर्द त घर वारो। अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे क़ब्र मुबारक ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फ़रमाए। बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जंहिंजी हुज़ूर अलैहिस्सलाम सां जेका मुहबत हुई ऐं हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी बीबी उम्मे सलमा सां जेका मुहबत हुई इन जे बारे में थोरो त मुहबत जो अंदाज़ पहिरें त मां इन जे निकाह जे हवाले सां अर्ज़ु कयां त हुज़ूर अलैहिस्सलाम वटि इन्हनि जो मुड़ुसु हुयो हज़रत अबू सलमा अची वेहंदो हुयो ऐं सारी तालीमात जेको ॿुधंदो हुयो घर ई अची ॿुधाईंदा हुया अॼु हुज़ूर अलैहिस्सलाम इहे ॿुधायो अॼु इहे ॿुधायो त हिकु दफ़े इन्हनि ॿुधायो त हुज़ूर जहिड़ी ॻाल्हि ॿुधाई आहे त ख़ुशि थी वञे कहिड़ी ॻाल्हि छो कंहिंखे बि का तकलीफ़ अचे न इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़े अल्लाह ताला उनखे तकलीफ़ में जेका चीज़ उनको वई आहे उनको बहितरीन अता कंदो। इहो थोरो वरी दोहरायो ताकी नाज़रीन असां तवजो कनि त असां छा उन हज़रत अबू सलमा जेका रिवायत ॿुधी बीबी उम्मे सलमा खे ॿुधायूं तेसीं ताईं उनजे निकाह में हुई इहो थोरो वरी दोहरायो ताकी असां नाज़रीन असां वटि उमूमन थींदो ईअं त कंहिंजो इंतकाल थिए पोइ पढ़ंदा आहियूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन लेकिन हदीस मुबारका में आहे कि कंहिंखे का बि तकलीफ़ पहुचे तकलीफ़ ते उनखे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन चवणु माना छा आहे अलामा साहब थोरो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन असां अल्लाह जा आहियूं ऐं अल्लाह वटि मोटी वञण वारा आहियूं रुजू करण वारा आहियूं मोटी वञण वारा आहियूं त अची ॿुधायूं त हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो आहे कि कंहिंखे का तकलीफ़ हुजे पहुची वञे ऐं उन खां पोइ वरी हुन में इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जा लफ़्ज़ अदा करे त जेका चीज़ उन खां वई आहे अल्लाह ताला उनखे बहितरीन चीज़ अता कंदो। वाह सुभान अल्लाह। का बि नाज़रीन तव्हांजो नुक़सानु थिए थो कहिड़ी बि शइ जो इवन तव्हां जेको गिलास भॼी पियो आहे त तव्हांखे छा चवणो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। फ़ाइदो छा थींदो जेको तव्हांजो नुक़सानु थियो आहे जेको माल तलफ़ थियो आहे अल्लाह तबारक व ताला तव्हांखे उन खां बहितरीन शइ अता फ़रमाईंदो। ऐं इन में वरी जीअं सैयदना अबू सलमा जो इंतकाल थियो जीअं इंतकाल थियो त इन्हनि पढ़ियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ऐं मुड़ुस सां केॾी मुहबत इहे त मां तव्हांखे पहिरीं अर्ज़ु करे चुकुमि ऐं हिन मुड़ुस बि बहितरीनु इंसानु हूंदा हुया त एतिरे में इद्दत में त हुई लेकिन वहम गुमान में इहो हूंदो त मुंहिंजे क़बीले में हज़रत अबू सलमा खां बहितरीनु को शख़्स हुयो ई कोन आहे ई कोन त मूंखे कीअं मिलंदो। अच्छा हिन इहा हदीस ॿुधी छॾी अमल बि कयो मुड़ुसु फ़ौत थी वियो शहीद थी वियो इद्दत बि हले थी न पढ़ी छॾियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन त हाणे होॾां हदीस आहे त जेको नुक़सानु थियण ते अलामा साहब इहा गुफ़्तगू जारी रखंदासीं असां वटि हिकु वक़्तु थियो आहे शार्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन तमामु ज़बरदस्त गुफ़्तगू बहितरीनु मोड़ ते पहुता आहियूं बसि थोरी साही आहे साही खां मोटी था अचूं पिया तव्हां न वञिजो केॾांहुं ॾिसंदा रहो सिंध टीवी। नाज़रीन भलीका रवां खे तमामु ज़बरदस्त मोड़ ते गुफ़्तगू पहुती आहे इहा गुफ़्तगू हितां ई कंटिन्यू करियूं था पिया त तव्हां ॿुधो त हज़रत अबू सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी आहे उहो नबी करीम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थिए थो। नबी करीम अलैहिस्सलाम इहा हदीस इहो कौल मुबारक फ़रमाईंदा हुआ महबूबनि जो कौल मुबारक इहो ई जेको आहे सो हदीस थी वई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो त जे शख़्स जो
जेको बि नुक़सानु थी वञे त हू जेकॾहिं चवे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन त अल्लाह तबारक व तआला उन जे बदिले में उन खां बहितरीन शइ उनखे अता फरमाईंदो। इहा ॻाल्हि हज़रत अबू सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हो अचे करे पंहिंजी घरवारी बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे ॿुधाई त महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम हीअं फरमायो आहे। ऐं पोइ जंग में हज़रत अबू सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हो जन वफ़ात था माणनि। हाणे उनजी शहादत थिए थी पई त बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा इहा कौल मुबारक यादि आहे, इहा हदीस यादि आहे त इहा दुआ जेको पढ़ंदो त हुनखे हुन खां बहितरीन शइ मिलंदी। हाणे हिन जो एॾो प्यारो पंहिंजे मुड़ुस सां जो पूरो साल उन मक़ाम ते वेही करे रोए पई जितां हिन जो विछोड़ो थियो। एॾो प्यार करण वारो मुड़ुस फ़ौत थी वियो आहे। हिन दुआ घुरी आहे, इहा पढ़ी आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हाणे सोचे थी पई त एॾो प्यार करण वारो ऐं मूंखे एॾो प्यारो हुजे, इहो मुड़ुस कीअं मिलंदो मूंखे। जी अलामा साहब इहा गुफ़्तगू इद्दत में हुई ऐं सोचनि बि सही, हदीस भी सच आहे कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो थियणो ज़ुबान मुस्तफ़ा मां निकितल आहे सल्लल्लाहु अलैहि जेका ॻाल्हि तो थी आहे उहा हक़ ऐं सच आहे। ऐं गुमान में बि इहो त हदीस में जेको अची वियो हज़ूर फरमायो ईअं थी रहंदो। वाह। ऐं पर हेॾे ॾिसे त पंहिंजे कबीले में अहिड़ो को ॿियो माण्हू कोन्हे महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बान ते बि एतबार आहे, पक्को यकीन आहे। मोमिन थींदो ई तॾहिं जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बान मुबारक ते कौल मुबारक ते पक्को यकीन हुजे। हाणे उहो बि यकीन कामिल आहे। ऐं हेॾा कबीले में कोई अबू सलमा जहिड़ो शख़्स न आहे जेको बीबी उम्मे सलमा चई सघे त हज़रत अबू सलमा जे मुक़ाबले में उन खां भलो, मुक़ाबले में बि न उन खां बि भलो हुजे। माशाअल्लाह। जी साईं। पोइ एतिरे में हिन जी जीअं इद्दत ख़तमु थी आहे पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह जो पैगाम इजाब आयो आहे। कुझु माण्हू तकड़ कंदा आहिनि औरत इद्दत में हूंदी आहे निकाह जो पैगाम मोकिले छॾींदा आहिनि। इहो पैगाम मोकिलणु कीअं आहे? इद्दत जे दौरान कंहिंखे बि निकाह जो पैगाम मोकिलणु जाइज़ कोन्हे, हराम आहे। हराम। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती सां मना फरमायो, गुनाह आहे बिल्कुलु। नथा मोकिले सघो, कुझु बि उनखे नथा चई सघो। इद्दत पूरी थी वञे उन खां पोइ जो कॾहिं जंहिंजो छो त माण्हू कुझु तकड़ कंदा आहिनि यार न्याणी वेठी आहे घर में, सो मां शादी करणु थो चाहियां पियो, तव्हांजो छा आहे मतिलबु? इद्दत वारी औरत ॾे निकाह जो पैगाम मोकिलणु हराम, नाजाइज़, गुनाह आहे। त इन जी इजाज़त शरीयत में न आहे। ऐं कोशिशि कजे जीअं ॻाल्हि हली पई आहे त असां वटि इन जो हुजणु खपे, असां सिखूं। असां वटि एतिरो मतिलबु शादी थी वई, कमरो बि ठहिजी वियो, तयारु थी वियो, घर बि थी वियो ऐं बाक़ाइदा हिकु शादी जो सिलसिलो थियणो आहे उहो थी वियो, लेकिन असां वटि इन जो इल्मु न हूंदो आहे त निकाह में छा छा चीज़ूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। निकाह में तलाक जा मामला। अल्लाह साहब इंशाअल्लाह तव्हांजे हिन प्रोग्राम जे तवसुत सां मुंहिंजी नियत आहे अल्लाह पाक अजर ॾींदो। पंहिंजी कोशिशि इहा आहे त हिकिड़ो टॉपिक असां त रमज़ान जा टॉपिक त असांजा पूरा तय थी चुका आहिनि। इन खां बाद इंशाअल्लाह प्रोग्राम जेके कंदासूं उन्हनि में हिकिड़ो टॉपिक इहो बि रखंदासूं त निकाह महल कहिड़ा कहिड़ा लवाज़िमात आहिनि जंहिंजो इल्मु मुड़ुस खे ऐं घोट खे, औरत खे, घोट ऐं कुंवार ॿिन्ही खे हुजणु घुरिजे। छो त शरीयत में शरह न आहे, शरह में शर्म न आहे। ॻाल्हि वाज़े आहे। इहे जेके मामलात आहिनि क़ुर में जेकॾहिं अची वियो त क़ुर खां वधीक त का ॻाल्हि न आहे। त पोइ इहे मामलात सिखणु सम्झणु घुरिजनि। छो त पीउ पुट खे सेखारींदो, माउ धीअ खे सेखारींदी। हाणे जेकॾहिं सुवालु इहो आहे त पीउ खे बि ख़बर न हुजे पुट खे छा सेखारींदो, उहे त हालत, माउ खे ख़बर न हुजे धीअ खे छा सेखारींदी। जी अलामा साहब गुफ़्तगू हली रही त पंहिंजी गुफ़्तगू हली रही थी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हवाले सां। त जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह जो पैगाम आयो त इन्हनि जो जेको दिलि में हुयो न कि हदीस त कूड़ी थी नथी सघे। रसूलुल्लाह जेको फरमायो आहे पथर ते लकीर आहे। जीअं रसूलुल्लाह जो पैगाम आयो उहा ॻाल्हि सची थी वई। जेकॾहिं तव्हां तकलीफ़ जे वक़्तु इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ो, ईमान कामिल हुजे ऐं हदीस ते कोई अमल करे तुंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदा। शर्त इहा आहे त यकीन कामिल हुजे। कामिल यकीन हूंदो त पोइ उनजो असरु ज़बरदस्त थींदो। बाक़ी ॾिसां थींदो न थींदो ख़बर न आहे। इहो मुतज़लज़ल जेके ॻाल्हियूं आहिनि न इन्हनि सां कुझु बि न थींदो। अच्छा हुननि जॾहिं इहा दुआ घुरी या दुआ पढ़ी छॾी, हाणे उनखे यकीन हुयो त थींदो ज़रूरु, पोइ हाणे कीअं थींदो इहा सम्झ में न पई अचे। ॾिसण में बज़ाहिर असबाब बि न हुया, सबबु न आहे न। कोई एॾो प्यारो माण्हू, एॾो सुहिणो, एॾो प्यारो हुयो ई न। पर जॾहिं ॻाल्हि अचे वई जनाब रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, हीअ त उहा हस्ती आहे जो काइनात पूरी पीउ माउ औलाद पंहिंजी जान खां वधीक प्यारु न कंदो त मोमिन न थी सघंदो। ज़ाहिरा बीबी उम्मे सलमा खे पंहिंजी जान खां वधीक प्यार अल्लाह पाक जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां, अबू सलमा को वधीक प्यार, अबू सलमा का लामला वधीक प्यार थियो, प्यारो बि थियो, प्यार बि थियो। सुभान अल्लाह। हदीस ते ॾिसो न, हदीस ते अमल जेकॾहिं माण्हू वाक़ई यकीन सां करे हदीस ते अमल जो नतीजो मिलंदो आहे। पर असां वटि हूंदो ई आहे त बाबा ठीकु आहे साम्हूं अची विया हदीस, अमल करे था ॾिसूं,
थी वियो त थी वियो, न थियो त ख़ैरु आहे। इहा जे कैफ़ियत हूंदी आहे न, इहा पोइ मुनासिब न हूंदी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको फ़रमान हूंदो आहे उहो पथर ते लकीर हूंदी आहे। आला हज़रत रहमतुल्लाह ताला जे दौर में जॾहिं ताउन थियो त पाण कंहिं ताउन ज़दा खे ॾिसी करे दुआ पढ़ी, दुआ पढ़ी छॾियो। असल में ईअं थियो जो साईं जन जो जेको वात मुबारक न पियो खुले, हा त उहो भाउ वञी करे वठी आयो तबीब खे, उहो तबीब ॾिसी करे चवणु लॻो त उहा ई आहे, मतिलबु चवण जो मक़सदु ताउन हले पियो, ताउन फैलियल आहे त उहो ताउन ई आहे। आला हज़रत इशारो पिया कनि त न आहे मूंखे ताउन। पाण अरबी जा लफ़्ज़ चया अल्लाहुम्मा सद्दिक़िल हबीब व कज़िब तबीब, ए अल्लाह पंहिंजे हबीब खे सचो कर ऐं तबीब खे कूड़ो कर। मतिलबु हालांकि ज़बान मुबारक हले कोन पई, वात बंदि हो, खुले न पियो वात। इहो पंहिंजो आला हज़रत पंहिंजे दिलि में उन टाइम ज़बान जे बजाए दिलि में इहा दुआ घुरी छॾी त अल्लाह पंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जे क़ौल मुबारक खे सचो कर। नाज़रीन, मां खे क़ौल बि ॿुधाए छॾां त उहो छा आहे। नबी करीम अलैहिस्सलाम छा फरमायो? पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो त कंहिं बि आफ़त ज़दा खे ॾिसी करे जेको कोई हीअ दुआ पढ़ी छॾे त उहा आफ़त कॾहिं बि ज़िंदगी भर उनखे कॾहिं बि उनको नुक़सानु न थींदो, लाइक़ु न थींदी। माना के कर्ज़दार खे ॾिसी करे तव्हां पढ़ी छॾियो, जुआरे खे ॾिसी करे पढ़ी छॾियो, शराबी खे ॾिसी करे पढ़ी छॾियो, बेनमाज़ी खे ॾिसी करे पढ़ी छॾियो, कहिड़ो बि कंहिंजो नुक़सानु थी वियो आहे, माल धंधो कारोबार में नुक़सानु थी वियो आहे, कंहिंखे जलंधर थी वियो आहे, हेपाटाइटिस बी सी या कोरोना थी वियो आहे, या कहिड़ो बि मर्ज़ थी वियो आहे, ताउन थी वियो आहे, उन मुसीबत ज़दा खे ॾिसी करे तव्हां दुआ पढ़ो। 3 मक़ाम अहिड़ा आहिनि जिते तव्हांखे इहे बीमारियूं जेके आहिनि तव्हांजे लाइ फ़ाइदे में आहिनि, उन खे ॾिसी करे न पढ़णु घुरिजे। हिकु आशोबे चश्म, अखि जो उथणु जंहिंखे चवंदा आहियूं, अखि में ॻाढ़ी थी वेंदी आहे, इहो ॻाढ़ी थियण पीप वग़ैरह अची वेंदी आहे। आशोबे चश्म ते इहा दुआ न पढ़िजो जो आशोबे चश्म जंहिंखे थींदो रहंदो उनजी बीनाई कमज़ोर न थींदी, नज़र कमज़ोर न थींदी। ऐं ॿियो आहे ख़ारिश, जंहिंखे ख़ारिश थींदी रहंदी, जिस्म जी ख़ारिश हिकिड़ी बीमारी हूंदी आहे, उहा थींदी त उनखे वॾो मर्ज़ आहे जुज़ाम जो, कोड़ जो, उहो कोड़ जी बीमारी उनखे कोन थींदी। अहिड़े हवाले सां इहे जेके ज़ुकाम जे मर्ज़ में बि तव्हां कॾहिं बि इहा दुआ न पढ़िजो जो ज़ुकाम जंहिंखे थींदो रहंदो उनजो दिमाग़ जेको आहे न उहो फ्रेश रहंदो, दिमाग़ी बीमारियूं उनखे जेके बि ब्रेन हेमरेज आहे वग़ैरह जेके बि बीमारियूं न थींदियूं, इन 3 मर्ज़ न पढ़िजो। बाक़ी कंहिं बि मरीज़ खे ॾिसी करे दुआ पढ़ी छॾियो। महबूबन करीम अलैहिस्सलाम फरमायो त उहो मर्ज़, उहा तकलीफ़, उहा बीमारी, उहा आफ़त तव्हांखे न थींदी। उहा कहिड़ी दुआ आहे? अवल आख़िर दुरूद पढ़ो, दुआ क़बूल थी वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी आफ़ानी मिम्मा इब्तलाका बिही व फ़द्दलनी अला कसीरिम मिम्मन ख़लक़ा तफ़दीला। ऐं असांजो यूट्यूब चैनल आहे न सिंध टीवी जो, सिंध टीवी HD इस्लामिक, इन ते वञी करे इहा गुफ़्तगू तव्हां कढी वठिजो। तव्हांखे इहा दुआ इंशाअल्लाह यादि करे छॾो, बचड़नि खे यादि करायो, कॾहिं बि कंहिं बि मरीज़ खे ॾिसी करे इहा दुआ पढ़ी छॾींदो, इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हांखे उहो मर्ज़ न थींदो। जी साईं। त आला हज़रत बि ईअं ॾिसो न, यकीन जी ॻाल्हि आहे न, ऐं उनखां यकीन कामिल हुयो। जॾहिं उहो इशारो जेको आयो उहो आयो त ॾंदण ऐं कारा मिर्च, उहो ॾंदण सां ॿिन्ही ॾंदनि में ॾेई कारा मिर्च कोटाए करे वात में विधऊं त उल्टी आई, और रत निकिती, वात सही थी वियो। फरमायूं त हकीम ग़लति पियो चए त हिनखे ताउन थी वई आहे, छो त मां केतिरे ई ताउन जे मरीज़नि खे ॾिसी दुआ पढ़ी छॾी आहे, मूंखे ताउन न थींदो। ऐं वक़्तु हुजे हा त मां पंहिंजो ॿुधायां, मां जॾहिं गुज़िरियल साल बीमार थियुमि त डॉक्टर चलो ॿुधाए थो छॾियां पियो तहदी सिनेमा जे तौर ते। डॉक्टर मां ॾिसी करे चए कोरोना है, मां चयो कोरोना मुझे नहीं होगा। चवण लॻो कोरोना है, मां चयो कोरोना मुझे नहीं होगा। चए आप इतने कॉन्फिडेंस से कैसे बोल रहे हैं? मां चयो मैंने वो बयान करूंगा कि आप भी दंग रह जाओगे कि मेरे नबी अलैहिस्सलाम ने फरमाया कि किसी भी मरीज़ को देख कर तो आप पढ़ लो, मर्ज़ नहीं होगा। मैंने कई कोरोना के मरीज़ों को देख कर पढ़ लिया है, मुझे नहीं होगा। मुझे चाहिए तो हाँ फिर तो ये कोई और मर्ज़ होगा। मैं चो आपने एकदम स्टेटमेंट चेंज कर लिया। मेरा यकीन कामिल है कि मुझे कोरोना नहीं होगा, क्योंकि मैंने ये दुआ कोरोना के मरीज़ को देखकर पढ़ लिए। नाज़रीन, असांजो वक़्तु पूरो थी चुको आहे प्रोग्राम जो। अवां खां इजाज़त वठंदुसि। हिकु भेरो वरी अवांखे अर्ज़ु कंदुमि त तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। यूट्यूब चैनल छा आहे? इहो आहे सिंध TV HD इस्लामिक। इन ते तव्हां वञो, उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। असांजो प्रोग्राम मूंखे कीअं लॻो पंहिंजा कमेंट्स लिखो। तव्हां कमेंट्स लिखंदो असांजी भलाई थींदी त कहिड़ियूं शयूं असांखे करणु घुरिजनि, कहिड़ियूं शयूं न करणु घुरिजनि। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे अजर ॾींदो। अवांजी वॾी महिरबानी मां ॾिठो। उनखां पोइ महिरबानी क़ुर्बान अल्लामा क़ुर्बान अली क़ादरी साहिब जी, जंहिं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे प्रोग्राम खे हिकिड़ी बहितरीनु रौनक बख़्शी ऐं क़ुर पाक जी तिलावत सां। कारी फैसल महमूद वड़ाइज साहिबु असांखे बहितरीनु तिलावत क़ुर पाक ॿुधाई।
غلام سعد قادری صاحب جی مہربانی جی اساں کے سٹھی نعت ॿुधाई ऐं आख़िर में اساں के इंशाअल्लाह तबारक व तआला कलीम चिश्ती साहब नात ॿुधाईंदा उन जी बि महिरबानी समूरी टीम समेत पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक कादरी खे इजाज़त ॾींदा अल्लाह तबारक व तआला चाहियो त सुभाणे सेरी में तव्हांजूं नज़रूं हूंदियूं असांजो प्रोग्राम हूंदो दिलि सां अवांजी नज़र अवांजी तवजो ऐं दिलि असांखे घुरिजे थी महिरबानी करे रोज़ानो ॾिसंदा रहो सिंध TV सेरी नशरियात प्रोग्राम आहे पैगाम रमज़ान इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक कादरी खे अस्सलामु अलैकुम सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आका मेरे करार हैं हर बेकरार के आका मेरे करार हैं हर बेकरार के महबूबे कुल हैं यार हैं परवरदिगार के महबूबे कुल हैं यार हैं महबूबे कुल हैं यार हैं परवरदिगार के देता खुदा है इसी में जरा शक नहीं मगर देता खुदा है इसी में जरा शक नहीं मगर देता है नेमतें वो देता है नेमतें देता है नेमतें वो मोहम्मद पे वार के आका मेरे करार हैं हर बेकरार के चर्चा जहां में होना क्यों यूसुफ के हुस्न का चर्चा जहां में होना क्यों यूसुफ के हुस्न का हक ने दिया हबीब का सदका उतार के हक ने दिया हबीब का हक ने दिया हबीब का सदका उतार के आका मेरे
جی نعمتوں جو انعام رمضان سلام رمضان سلام رمضان سلام رمضان